पीटीआई अॻवान डॉक्टर यास्मीन राशिद, मियां महमूदुर रशीद ऐं एजाज़ चौधरी ते फर्द जुर्म लाॻू लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत विगोड़ ऐं भंज ॾांहुं वारे केस जी ॿुधणी कई। अदालत जवाबदारनि जो जेल ट्रायल करण जो हुकुम कंदे ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब करे वरितो। 8 फरवरी जी इलेक्शन लाइ चूंड मुहिम जो आख़िरी ॾींहुं जलसनि रैलियुनि ऐं कॉर्नर मीटिंग्स लाइ राति 12 वॻे ताईं जी इजाज़त। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त पाबंदी जी भञकड़ी करण ते क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। चूंड मुहिम जे आख़िरी ॾिहाड़े ते सियासी पार्टियुनि जा जलसा ऐं रैलियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चूंड मुहिम जो आख़िरी जलसो लाड़काणे कंदो। म्यूनिसिपल स्टेडियम में जलसे जूं तयारियूं मुकमल। मुस्लिम लीग नून कसूर ऐं लाहौर में जलसा कंदी। नवाज़ शरीफ़ युवानाबाद लाहौर ऐं शहबाज शरीफ़ कसूर में जलसनि खे ख़िताब कंदो। आसिफा भुट्टो ज़रदारी डॉक्टर अज़रा फज़ल पेचियो राबशा में रैली जी क़यादत कंदियूं। जेयूएस सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो डेरा इस्माइल खान में जलसो थियल। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। 11 नुकाती एजेंडा जारी। इजलास में गुम थियल माण्हुनि बाबति वज़ारती कमेटी जी रिपोर्ट पेश कई वेंदी। एहतसाब अदालतनि जी नई सरचोचक जी समरी पिणु मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी। PIA खे विराइण बाबति क़ानून प्लान। फर्स्ट वुमेन बैंक लिमिटेड जी निजकारी जो प्लान बि एजेंडा में शामिल आहे। पाकिस्ताननि खे आज़ाद ऐं मुनसिफ़ियाणियुनि चूंडनि ज़रिए पंहिंजो लीडर चूंडण जो हक़ आहे। अमेरिकी परॾेही खाते जे नायब तर्जुमान वेदांत पटेल चयो आहे त पाकिस्तान जी चूंड अमल खे वेझो खां ॾिसी रहिया आहियूं। हू चाहिनि था त चूंड अमल में राय जे इज़हार जी आज़ादी जो एहतराम हुजे। डपु तशदुद ऐं धमकी बिना पाकिस्ताननि खे पंहिंजे सियासी मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करणो आहे। मेहर जे कचे वारे इलाइक़े में ज़मीनी तकरार तां झेड़ो हिकु ॼणो मारिजी वियो। ॻोठ मिठू लाखीर में लाखीर बिरादरी जी बिंदुरनि में सरी ज़मीन जे पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। फारिग में गोलियूं लॻण सबबि गुलाम हुसैन लाखीर क़तल थी पियो। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची इलाज कराए पोस्टमार्टम लाइ तालुक अस्पताल पहुचायो। घोटकी भरिसां क़ौमी शाहराह तां SDO आबपाशी समेत 3 ॼणा अगवा। टूल प्लाज़ा वटि आबपाशी खाते जो SDO अख्तर लगारी, मीरपुर माथेलो वासी नौजवान ऋतिक कुमार ऐं मीर मोहम्मद जरबानी अगवा थी विया। गुज़िरियल ॾींहुं बि घोटकी B सेक्शन थाणे जी हद मां हथियाबंद हिकु ॼणे खे अगवा करे विया हुआ। घोटकी ज़िले मां अगवा थियल माण्हुनि जो अंग 17 थी वियो। मीरपुर ख़ास में हथियारबंदनि जी फारिग में ज़ख़्मी थियल PP उम्मीदवार ज़ुल्फ़िकार शाह कराची जी खांगी अस्पताल में दाख़िल। ज़ुल्फ़िकार शाह खे साउथ सिटी अस्पताल में दाख़िल कराए पियो। संदसि हयाती ख़तरे क़ाबू आहे। डॉक्टर्स मूजिबि ज़ुल्फ़िकार शाह खे 2 गोलियूं लॻल आहिनि। सांघड़ भरिसां 5 ॿारनि जे पीउ मुबैना तौरु आपघात करे छॾियो। शहदादपुर में गाॾियुनि जे वापारी मुनीर अहमद द्रोही घर में फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। इतलाह ते हद जे पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश शहदादपुर अस्पताल मुंतक़िल कयो। वारसनि मूजिबि मुनीर अहमद द्रोही घरू परेशानियुनि सबबि आपघात कयो। गंबट में कराची का पंजाब ईंदड़ मालगाड़ी जी इंजण हिकु बोगी समेत ट्रैक तां लही पई। मालगाड़ी जे इंजण ऐं हिकु बोगी ट्रैक तां हेठि लही मिटीअ जे दड़े ते चढ़ी वियूं। को बि जानी नुक़सान न थियो। रेलवे इंतज़ामिया मूजिबि बोगी खे रेस्क्यू करण लाइ टीमूं गंबट रेलवे स्टेशन ते पहुची वियूं आहिनि। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे नए चेयरमैन जी चूंड अॼु थींदी। पंजाब जो निगरान वॾो वज़ीर मोहसिन नक़वी PCB चेयरमैन जे उहिदे जो सगारो उम्मीदवार।